अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी वली अहद सां टेलीफोनिक राब्तो, सऊदी ऑयल टैंकर्स मथां हौसियुनि जे हमले जी मज़म्मत। शहबाज शरीफ पारां बिरादर मुल्क सां पाकिस्तान जे मुकम्मल यकजहतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म चयो आहे त अहिड़ा क़दम बर्दाश्त जोगा नाहिनि। इहा बैन अल-अक़वामी कानून जी भनकड़ी आहे। अहिड़नि क़दमनि सां इलाक़ाई सलामती ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचंदो। नाज़ुक वक़्त में मूं ऐं फील्ड मार्शल समेत पाकिस्तानी अवाम सऊदी अरब सां गॾु बीठल आहे। अमरीकी पॾे वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान हौसियुनि खे तकरार में शामिल करे छॾियो। ॾिसजे अॻिते छा थो थिए। उमेद आहे त हौसी हमला रोके छॾींदा। ईरान हिन वक़्तु डील लाइ तयारु नाहे, पर शायदि तयारु थी वञे। मोनेला में मीडिया सां ॻाल्हाईंदे मार्को रूबियो चयो आहे त सदर ट्रंप जी पॉलिसी अखि जे बदिले सिर जी आहे। सूरतहाल बरक़रार रही त ईरान खे उन जी ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। एशियाई पाणियुनि में चीन जा क़दम परेशान कंदड़ आहिनि। अमेरिका चीन सां मुसबत लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। यमनी हौसियुनि जा सऊदी अरब जे ॿिनि ऑयल टैंकर्स मथां हमला। इंसारुल्लाह तंज़ीम जो चवणु आहे त सऊदी ऑयल टैंकर्स नाकाबंदीअ जी भनकड़ी कई। सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे हमले जी तस्दीक करे छॾी। ख़ाबरू इदारे मूजिबि सऊदी अरब जे जहाज़नि खे निशानो बणायो वियो आहे। हमले सबबि जहाज़ जे अॻे हिसे में बाहि लॻी वई। अमलो महफ़ूज़ रहियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमुन लाइ कोशिशूं करे पियो। वफ़ामती याददाश्त ख़िते में अमुन लाइ अहम आहे। असांखे अमुन जो मौक़ियो ज़ाया न करणु घुर्जे। उमीद आहे त हुर्मुज़ में जहाज़नि जी अचवञ जल्द मामूल ते अची वेंदी। मनेला में आसियान फोरम खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखंदो। अफ़गानिस्तान में अमुन सां इलाक़ाई वापार, राब्तनि ऐं तरक़ी खे हथी मिलंदी। वालारल कश्मीर मसइले जो हल ॾखण एशिया में अमुन जो बुनियाद आहे। पाकिस्तान कश्मीर मसइले जे मुनसिफ़ाणे हल जी हिमायत जारी रखंदो। सिंध काबीना 6,65,000 मैट्रिक टन कणक पास्को खां ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। 5 लख मैट्रिक टन ॿाहिरां घुराई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। ग्रेड 1 खां 4 जे सरकारी मुलाज़िमनि लाइ कन्वेंस अलाउंस जी मंज़ूरी। कन्वेंस अलाउंस 1,785 रुपयनि मां वधाए 2,678 रुपया कयो वियो। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि लाइ डिफरेंशियल अलाउंस जी बि मंज़ूरी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेवण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। मंशात सां गॾु गुटके ऐं मेनपुड़े जी तयारी, विकिरे ऐं चुरपुर ख़िलाफ़ सख़्त कानून जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध में कणक जो बम्पर फसुल थियो। कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो। पेट्रोल 6 रुपया 39 पैसा फ़ी लीटर ऐं डीज़ल 70 रुपया 83 पैसा महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत 327 रुपया 12 पैसा फ़ी लीटर थी वई। डीज़ल जो नओं अघु 375 रुपया फ़ी लीटर मुक़रर। गासलेट जी क़ीमत में 70 रुपया 80 पैसा वाध। मस्तोंग में हथियारबंदनि जी फायरिंग में सेशन जज गनमैन समेत शहीद वली खान वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि जे सेशन जज जे गाॾीअ मथां फायरिंग। हमले में सेशन जज अब्दुल हकीम काकड़ ऐं संदसि गनमैन शहीद। एडिशनल सेशन जज समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी। पुलिस मूजिबि सेशन जज अब्दुल हकीम काकड़ ऐं एडिशनल सेशन जज तारिक लाशारी कोयटा खां सेशन कोर्ट मस्तोंग वञी रहिया हुआ त मथनि हमलो कयो वियो। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त दहशतगर्दनि खे हर सूरत में अंजाम ते पहुचायो वेंदो। कानून जे मुहाफ़िज़नि जो खून रायगान न वेंदो। कराची पुलिस डॉक्टर आकाश कुमार क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे फुल फ्राई करे छॾियो। पुलिस पारां गुलशन मेमार जे उमर बिरोही ॻोठ में जवाबदारनि सां मुक़ाबले जी दावा। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जे इख़्तियारियुनि जो चवणु आहे त डॉक्टर आकाश क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी निशानदही ते गुलशन मेमार में छापो हयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार 3 जवाबदार मारिजी विया। हिकु अहलकार ज़ख़्मी थियो। बबलो धाणे मथां पुलिस जो राताहू सोणी पारस ऐं ॿिया अॻवान खंभे गुम। प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿाड़ियुनि जी बाज़ियाबी लाइ हल धाणे ते पुलिस कड़की पई। सखर ऐं ख़ैरपुर जे एसएसपी जे अॻवाणीअ में आधी राति जो ऑपरेशन सोणी पारस, लियाकत जलबाणी ऐं ॿियनि खे पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। बबलो में गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ हैदराबाद बाईपास ते हयल धरणो बि पुलिस ज़बरदस्ती ख़त्म कराए छॾियो।
औरत अगवान कामरेड नज़ीर कुरैशी समेत केतिरा ई नौजवान गिरफ़्तार ऐं आज़ाद। पुलिस चढ़ाइण गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ऐं लापता बाड़ियुनि जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कश्मीर जे कच्चे में हथियारबंद नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ इब्राहिम सोलंकी में सदाम सोलंकीअ खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे जवाबदारनि पुराणे तकरार तां नौजवान खे क़त्ल कयो आहे। उमरकोट में पेशीअ तां मोटंदड़ पीरसन हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़त्ल। वहरू रोड ते 60 वरियनि जे कादिर बख़्श मंगरियो खे मोटरसाइकिल सवार हथियारबंद क़त्ल करे फरार। पुलिस जो चवणु आहे त पीरसन कोर्ट मां पेशीअ बाद रिक्शा में ॻोठ वञी रहियो हो त हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल कयो। मक़तूल जे पुट सरवर मंगरियो इल्ज़ाम हयो आहे त सोनू राजड़, हाजी ऐं धनियो समेत 6 जवाबदारनि फायरिंग करे संदसि वालिद खे क़त्ल कयो आहे। ठटो पुलिस 80 सालनि खां क़ाइम आरिफ सोलंकी ॻोठ ड्राही पट करे छॾियो। सॼे ज़िले जे थाणनि जी पुलिस अटालनि जी ॻोठ आरिफ सोलंकीअ मथां चढ़ाई। समूरा घर ड्राही पट। ॻोठाणनि मथां तशद्दुद, औरतुनि ऐं ॿारनि में दाहूं। ॻोठ में सीनियर सहाफ़ी हाजन सोलंकीअ पारां क़ाइम लाइब्रेरी बि ड्राही पट। मुतासिरनि चयो आहे त ॾहाकनि खां आबाद आहियूं। पुलिस बेगुनाह घर ड्राहे नाहक कयो आहे। आला इख़्तियारियूं नोटिस वठनि, इंसाफ़ ॾियारे खेनि दरबदर थियण खां बचायो वञे। टंडो मस्तीअ वेझो भाउ भेण घर ॿाहिरां रांदि कंदे ढंढ में किरी ॿुॾी फौत। जिसकाणी ॻोठ भरिसां 8 वरियनि जी इसरा ऐं 6 वरियनि जो सजाद ढंढ में ॿुॾी विया। वारसनि गोलाबाद लाश हथ कया। लाश घर पहुचण ते रोज राड़ो अमड़ खे बेहोशी जा दौरा।